नाज़रीन, झंडूमरी में चौमासे बरसातुनि तबाही आणे छॾी आहे। बरसातुनि करे केतिरा ई मुतासिर ख़ानदान लॾ पलाण करे शहरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार अली लुंड। जी नाज़रीन, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे आउं झंडूमरी में मौजूदु आहियां, जिते चौमासी बरसातुनि वॾी तबाही आणे छॾी आहे। ऐं चौमासी बरसातुनि जे तूफ़ानी जेके बारिशुनि जो जेको सिलसिलो हुयो, सो 28 कलाक जे बारिशनि खां बाद जेके घर आहिनि, कचा घर से डही पट थी विया आहिनि हलिया। ऐं केतिरा ई जेके ख़ानदान आहिनि उहे हिते बेघर थी विया आहिनि। ऐं जेके ज़मीनूं हुयूं उहे पाणी हेठि अची वियूं आहिनि। जेके फसल आहिनि, कमंद आहे, प्याज़ आहे, बसर आहे, ऐं उन खां अलावा कपह जो फसल आहे, फुटी आहे जेका, उहा बि मुकमिल तौर ते तबाह थी वई आहे। जीअं त नाज़रीन, हिन खां अलावा जेको आहे केतिरा ई ख़ानदान जेके आहिनि अञा बि पाणी हेठि पाणी में ॿुॾल आहिनि। उन्हनि जा ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि ऐं हुननि खे अञा ताईं हिते जी इंतिज़ामिया रेस्क्यू न करे सघी आहे। ऐं उहे जेके आहिनि काफ़ी ॻोठ पंहिंजी मदद पाण तहत उन्हनि ॻोठनि जा माण्हू निकिरी लॾ पलाण करे शहरनि जो उन्हनि रुख कयो आहे। कैंपूं क़ाइमु कयूं वञनि ऐं हिते जी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे।